بسم الله الرحمن الرحيم نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا أرسلنا نوحا إلى قومه أن أنذر قومك من قبل أن يأتيهم عذاب أليم صدق الله العظيم. नाज़रीन, हिन खां अॻु में ॿिनि क़िस्तुनि में तव्हांखे हज़रत नूह अलैहिस्सलाम जो मुख़्तसर वाक़ियो सां ॿुधायो। हुन ई वाक़े खे अॻियां थोरो बयानु कंदे अल्लाह ताला जल जलालो मन वालो जे क़ुर पाक मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं। अल्लाह साईं जल शान मन वालो क़ुर पाक में इरशाद फरमायो, सीपारो 29 सूरत नूह जी शुरूआत में इरशाद गिरामी आहे, इन्ना अरसलना नूहन इला क़ौमिही, बेशक असां नूह अलैहिस्सलाम खे उन जे क़ौम ॾांहुं रसूल बनाए मोकिलियोसीं। अन अनज़िर क़ौमक मिन क़ब्लि अन यातिहुम अज़ाबुन अलीम, हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे चयो त क़ौम आउं तव्हांखे ॾिजारियां थो, उन वक़्त खां अॻु में ख़ुदा जो ख़ौफ़ कयो जो तव्हां ते दर्दनाक अज़ाब न अची वञे। काल या क़ौमी इन्नी लकुम नज़ीर मुबीन, चईं ए क़ौम मुंहिंजी, बेशक आउं वास्ते तव्हांजे पधरो ॾेजारींदड़ आहियां, यानी तव्हां अल्लाह ताला खे वहदहू ला शरीक रब मञो, मूंखे अल्लाह जो सचो नबी मञो, बुतनि जी पूॼा न करियो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में बि काफ़र बुतनि जी घणी पूॼा कंदा हुआ, ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम हज़रत आदम अलैहिस्सलाम खां बाद में दुनिया जे तख़्ते ते पहिरियों इहो नबी हो जो अल्लाह ताला उनखे रिसालत जा काफ़ी अहकामात ॾिना हुआ, हुक्म जारी कया हुआ। मुस्लिम शरीफ़ जे बाब शफ़ात जे अंदर में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रवायत आहे त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त नूह अलैहिस्सलाम इहो अल्लाह जो प्यारो नबी आहे, पहिरियों रसूल आहे जेका अल्लाह ताला नबूअत जा अहकाम जारी फरमाया हुआ। त हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे फरमायो, अनी बुदुल्लाह वत्तक़ूहू व अतीऊनी, अल्लाह ताला जी इबादत कयो ऐं उन खां डिजो ऐं मुंहिंजी ताबेदारी कयो। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे पंहिंजे क़ौम खे हिन ॻाल्हि जो घणो ताक़ीद कयो, बार बार, ऐं हर नबी सगोरो पंहिंजे क़ौम खे इहो वधीक ताक़ीद कंदो हो त अल्लाह ताला जी इबादत कयो, अल्लाह ताला खां डिजो ऐं उहो रसूल जी ताबेदारी कयो, छो त हर रसूल पंहिंजे क़ौम खे अल्लाह ताला जो ख़ौफ़ ॾियारणु ईंदो आहे, ऐं हर नबी सगोरो, हर रसूल पंहिंजी उम्मत खे, क़ौम खे सम्झाईंदो आहे इबादत हिकु अल्लाह वहदहू ला शरीक रब जी कयो, ख़ुदा जो ख़ौफ़ कयो ऐं रसूल जी ताबेदारी करियो, जेके रसूल तव्हांखे अल्लाह ताला जा हुकुम पहुचाए थो। पोइ जॾहिं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम नाफ़रमान थियणु लॻी त हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम ते अल्लाह ताला जो जॾहिं अज़ाब आयो त अज़ाब जो इहो अजीब क़िस्म हो जो आसमान खां बरसात ऐं ज़मीन पाणी ॿाहिरि कढियो, कुल ज़मीन कुल जहान ग़रक़ थी वियो सवाइ उहे मुस्लमान जे ताबेदार। हज़रत नूह अलैहिस्सलाम जेका ॿेड़ी ठाही हुई, इहो क़ुर पाक में सूरत हूद में अल्लाह ताला बयानु फरमायो, जेको हिन खां पहिरीं क़िस्त में असां काफ़ी कुझु तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं। हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी जा 3 तबक़ा ठाहिया हुआ, ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़ी तक़रीबन 300 गज़ हुई, फुट हुजे थो हेतिरो, गज़ हुजे थो हेतिरो, ऐं हिन खां पोइ बि वरी हीअं वराइबो आहे, यानी फुट खां गज़ वॾो हूंदो आहे। 300 गज़ हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ीअ जी हीअं ऊचाई हुई, लंबाई हुई, ऐं उन में 3 तबक़ा हुआ, ऐं जेको हेठो तबक़ो सभ खां हो उन में हज़रत नूह अलैहिस्सलाम वहशी जानवर विहारिया, मिसाल तौर बगड़, शींहं वग़ैरह अहिड़ा जेके जानदार वहशी जानवर झंग में रहनि था उहे विहारिया। ॿिए तबक़े में ॿिया हशरातुल अर्द ऐं ॿिया जानवर विहारिया, जीअं रिढ, ॿकरी ऐं पखी परंद नूह अलैहिस्सलाम ॿिए तबक़े ॿेड़ी में विहारिया। ॿेड़ी जे 3 तबक़े में जेको आख़िरी ऐं मथां तबक़ो हो, वॾो शानदार तबक़ो हो, उन ॿेड़ी जे तबक़े में हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे हुकुम सां ऐं मुस्लमान विहारिया। उहे मोमिन मुस्लमान हज़रत नूह अलैहिस्सलाम ते जिन ईमान आंदो, कुल मुस्लमान 80 इंसान हुआ, 40 मर्द हुआ, 40 औरतूं हुयूं। उन मां 3 हज़रत नूह अलैहिस्सलाम जा फ़र्ज़ंद ऐं 3 नूह अलैहिस्सलाम जे फ़र्ज़ंदनि जूं घर वारियूं। अलगर्द त जेको आख़िरी ॿेड़ी जो तबक़ो मथां तबक़ो हो, 4 तबक़ो, उन 3 मंज़िल ते हज़रत नूह अलैहिस्सलाम खे मञण वारा 80 मुस्लमान मर्द औरतूं, ऐं नूह अलैहिस्सलाम उन ई तबक़े में वेठो हो जंहिंमें पंहिंजा ताबेदार विहारिया, ऐं राशन खाधे पीते जो सामान बि इंसाननि जो
उन मथे तबके में ई हो। पोइ अलाह ताला जी कुदरत सां जॾहिं नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी ते सवार थियो, अलाह ताला जेके क़ुर में निशानियूं ॿुधायूं, पहिरीं ॿी क़िस्म ॿुधाए चुका आहियूं तव्हांखे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ी ते चढ़ियो त अलाह ताला हुकुम फरमायो तूं दुआ पढ़। हज़रत नूह अलैहिस्सलाम इहा दुआ पढ़ी जेका क़ुर पाक जी सूरत हूद में अलाह ताला इरशाद फरमायो, बिस्मिल्लाहि मजरिहा व मुरसाहा इन रब्बी लग़फूर रहीम। त अलाह ताला जे नाले सां हले थी, अलाह ताला जे नाले सां रुकिजी पवे थी, बेशक मुंहिंजो रब माफ़ कंदड़ महिरबान बाज़ारो आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ी ते सवार थियो ऐं ॿेड़ी हलण लॻी त ॿेड़ी जे अंदर में जेके नूह अलैहिस्सलाम जानवर विहारिया, त क़ुर पाक जी तफ़सीरनि में आहे सभ खां पहिरीं जीतनि जानवरनि में माकुड़ी सवार थी, ऐं जानवरनि में सभ खां आख़िरी जानवर सवार ॿेड़ी में थियो उहो गॾह हो। पर हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं जानवर विहारिया त ख़ुदा जी कुदरत जो निज़ाम, ज़मीन खां वठी आसमान के क़रीब रुगो पाणी पाणी हो, सॼी मख़लूक ॿुॾी वई, एतिरे क़दुरु जो जबल बि गरक थियण लॻा। इहो तमामु क़यामत जो मंज़र हो ऐं अजीब हो। अहिड़ो कॾहिं बि तूफ़ान काइनात में न आयो जेको हज़रत नूह अलैहिस्सलाम जे बद दुआ सां उन नाफ़रमान क़ौम ते आयो। सॼी मख़लूक ख़तमु थी वई हली। पोइ नूह अलैहिस्सलाम जॾहिं वापसि आयो त नूह अलैहिस्सलाम वापसि अची आबाद थियो। ॿेड़ी मां जॾहिं माण्हू लथा, पोइ नूह अलैहिस्सलाम हिकिड़ो पंहिंजो ॻोठु ठाहियो जंहिंमें नूह अलैहिस्सलाम जा पुट फर्ज़ंद ऐं मञण वारी क़ौम, उन मां अलाह ताला नई सिर मख़लूक खे पैदा कयो। तॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम खे चयो वेंदो आहे सानी आदम। नाज़रीन, इहा ॻाल्हि ख़ासि यादि रखणु खपे त हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ी ते चढ़ियो हो, सवार थियो, अलाह जे हुकुम सां ॿेड़ी में चढ़ियो ऐं ॿेड़ी पाणी ते हलणु लॻी, उहो रजब शरीफ़ जो महीनो हो। 10 रजब जुमे जे ॾींहुं अलाह ताला जे हुकुम सां नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी में सवार थियो। 10 रजब जुमे जे ॾींहुं नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी ते सवार थियो। वरी जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम अलाह जे हुकुम सां ॿेड़ीअ मां लथो थिए त ॿेड़ी तक़रीबन 6 महीना पाणी जे मथां हलंदी रही। एतिरो वॾो तूफ़ान हो जेको पाणी में 6 महीना ॿेड़ी मथे हुई। एतिरो नूह अलैहिस्सलाम उन ॿेड़ीअ में राशन उन माण्हू जो खणी बि हलियो। वरी जॾहिं तूफ़ान ख़तमु थियो, ॿेड़ी जॾहिं वापसि लथी त 10 मुहर्रम जुमे जो ॾींहुं हो। नूह अलैहिस्सलाम पंहिंजी ॿेड़ीअ मां ज़मीन ते लथो हो। उहो तव्हां अॻियां ॿुधाईंदासूं त कीअं नूह अलैहिस्सलाम ॿेड़ीअ मां लथो, उहो अजीब ग़रीब मामिलो। पर हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी जॾहिं हलणु लॻी, ज़मीन में त रुगो पाणी पाणी थी वियो, ज़मीन जे मथां पाणी थी वियो, पहाड़ बि ॿुॾी गरक थी विया हलिया। त उन ॿेड़ीअ में कुआ पैदा थी विया। कुआ एतिरा पैदा थी विया जो ॿेड़ीअ जूं रसियूं कटण लॻा ऐं ॿेड़ीअ जो काठ खाइण लॻा। त हज़रत नूह अलैहिस्सलाम अलाह सां दुआ घुरी, मुंहिंजा मौला हाणे कुअनि खां असांखे निजात ॾे। अलाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम जी वही कई, मुंहिंजा प्यारा नबी ॿेड़ीअ में शींहं सवार आहे, शींहं जे मुंहं ते तूं हथु रख, ऐं अलाह ताला पाणी इंतिज़ाम थो कयां। हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ीअ में हेठि तबके में हलियो वियो ऐं शींहं जे मुंहं ते हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं हथु रखियो त शींहं छिक ॾिनी। जॾहिं शींहं छिक ॾिनी त उनजे छिक मां अलाह जी कुदरत सां रब करीम ॿिला पैदा कया, यानी ॿिला ऐं ॿिलियूं। सूरत हूद जे तफ़सीर रूहुल बयान में बुज़ुर्ग लिखे थो त हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं शींहं जे नक ते हथु रखियो ऐं शींहं छिक ॾिनी, अलाह जी कुदरत सां शींहं जे वात मां अलाह ताला ॿिला पैदा कया। उहे ॿिला जॾहिं कुअनि खे खाइण लॻा त ॿिलानि कुझु कुआ खाधा, के कुआ मरी विया। त ज़ाहिर आहे ॿेड़ीअ में वधीक बदबू पैदा थी वई। वरी माण्हुनि अर्ज़ु कयो त साईं ॿेड़ी में हेठि तबका खां एतिरी बदबू थी वई आहे जो 3 तबके ताईं बदबू अचे पई। हज़रत नूह अलैहिस्सलाम वरी दुआ घुरी, मुंहिंजा मौला हाणे ॿेड़ी जी बदबू कीअं ख़तमु थिए, इहा महिरबानी फरमा। अल्लाह ताला जल जलालो मन वालो हज़रत नूह अलैहिस्सलाम ते हुकुम जारी फरमायो, वही कई त मुंहिंजा नबी ॿेड़ीअ में वञ, हाथीअ जे दुंब ते हथु रख। दुंब चइबो आहे, मारू माण्हू सम्झी सघनि था त हाथी जे रान खां मथे पासे खां हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं हाथी जे पुठियां रान खां मथे दुंब ते हथु रखियो त अल्लाह जी कुदरत सां हाथी जे दुंब मां अल्लाह ताला खिनज़ीर खे पैदा कयो। इहा अजीब ॻाल्हि आहे त खिनज़ीर खे अल्लाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी में पैदा कयो। इन खां अॻु में खिनज़ीर पैदा थियल न हो। ॿिलियूं बि हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी में पैदा थियूं, इन खां अॻु में पैदा थियल न हुयूं। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं
हाथी जी दुंब ते हथ रखियो त ख़ुदा जी कुदरत सां उन जी दुंब मां अल्लाह ताला खिनज़ीर पैदा कयो ऐं खिनज़ीर उहो सॼी ॿेड़ी जी गंदगी चटे छॾी ऐं गंदगी ख़तम थी वई, सफ़ाई थी वई हली। ऐं अल्लाह जी कुदरत सां बघड़, शींहं, हाथी ऐं खिनज़ीर ख़तरनाक जानवर ॿेड़ी में हुआ, पर कहिड़ो बि जानवर कंहिंसां विढ़ियो न थिए, न को कंहिं जानवर खे मारियो थिए, न को ॿियो को नुक़सानु कयो थिए, जेको सवाइ कूअनि थोरो घणो नुक़सानु कयो थिए। पोइ अल्लाह जे अमर सां अल्लाह ताला इहो निज़ाम फरमायो। अल गर्ज़ अल्लाह ताला जी कुदरत सां जॾहिं ॿेड़ी मथे हलंदी रही ऐं उन ॿेड़ीअ में हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे गॾु हो ऐं 80 माण्हू जेके मोमिन मुस्लमान हुआ, नूह अलैहिस्सलाम जा साहिबज़ादा हुआ। पर जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी ज़मीन खां मथे हलणु लॻी पाणी में, तॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम शुरू में पंहिंजे पुट खे सॾु कयो। जो नूह अलैहिस्सलाम जो चोथों पुटु हो, जंहिंजो नालो हो किनान। उहो ग़ैर मुस्लिम हो, ईमान न आंदो। नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे सॾु कयो त मुंहिंजा पुट, हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजा पुट त मूंसां गॾु इन ॿेड़ी में सवार थी। अल्लाह ताला क़ुरान पाक में हिन तरह बयानु फरमाए, वही तजरी बिहिम फी मौजिन कल जिबाले व नादा नूह इब्नहु व कान फी माज़ल या बोनी नरकब माना वला तकुम मल काफ़िरीन। हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमायो, मुंहिंजा पुट, हाणे पाणी जूं लहरूं जबलनि खां किनारा मथे कंदियूं वञनि पियूं ऐं एॾियूं वॾियूं लहरूं पाणी जूं, कोई बि बची न सघंदो, मुंहिंजी ॿेड़ी में चढ़, काफ़रनि सां गॾु तूं न रहो। त नूह अलैहिस्सलाम जे पुटु जवाब ॾिनो, काल सावी इला जबल या असिमोनी मिनल माए, मुंहिंजा बाबा आऊं पाणी खां पनाह वठी जुदी जबल ते चढ़ी वेंदुसि। हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमायो, काल ला आसिमल यौम मिन अम्रिल्लाहि इल्ला मा रहिम, मुंहिंजा पुट, अल्लाह जे ते रहम कंदो उहो बचंदो, बाक़ी कोई न बचंदो। ऐं नूह अलैहिस्सलाम जे पुटु ईअं पंहिंजे वालिद गिरामी खे चवणु लॻो, ऐं नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे चवणु लॻो त मुंहिंजा पुट, वकोदियल अमरो वस्तवत अल जूदी, मुंहिंजा पुट, जूदी जबल ॿुॾी वेंदो, जूदी जबल जे मथां पाणी चढ़ी वेंदो। नूह अलैहिस्सलाम जे पुट पंहिंजे वालिद गिराम खे जूदी जबल जो छो चयो? त जूदी जबल ज़मीन खां तक़रीबन 13,000 फुट बुलंदी ते हो। हिकु रिवायती में त 12,000 फुट। अलगर्ज़ 12,000 फुट या 13,000 फुट ज़मीन खां एॾो वॾो पहाड़ बुलंदी ते मथे हो, बुलंद हो, इहो दुनिया जे घणनि जबलनि खां बि मथे हो, बुलंद हो। हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमाए त मुंहिंजा पुट, जेको तुंहिंजो ख़्यालु आहे त सभिनी जबलनि खां ई जबल मथे आहे, ऊचो आहे, बुलंद आहे, हिते पाणी न पहुची सघंदो, ऐं आउं तोखे हुकुम थो कयां, अल्लाह रब्बुल आलमीन जो अहिड़ो ॾमर ऐं कहर कड़की पियो आहे, इहो जबल बि ॿुॾी वेंदो, का मख़लूक न बचंदी, तूं उन जबल ते कीअं पनाह वठी सघंदा। क़ुरान पाक जी तफ़सीरनि लिखियो आहे त नूह अलैहिस्सलाम जो पुटु किनान नाले सां बसि उनखे इहो ख़्यालु हो त जूदी जबल कोन ॿुॾंदो, ऐं उन ते चढ़ी बीहंदुसि। ऐं उन जूदी जबल ते चढ़ी हुन जॾहिं ॿेड़ी नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में तूफ़ान अची चुको, त हू जल्दी जूदी जबल ते चढ़ी पंहिंजो हिकिड़ो झोपड़ो ठाही, मथे घर ठाराई। पर जॾहिं जूदी जबल खे पाणी वेझो आयो, ख़ुदा जी कुदरत, पाणी जॾहिं वेझो आयो त नूह अलैहिस्सलाम जे पुटु उन किनान नाले उन पंहिंजे कोठीअ खां, कमरे खां, झोपड़े खां ॿाहिरि निकिरी न सघियो। वॾो जॾहिं पाणी हीअं लहरूं लॻणियूं, तॾहिं उन कोठीअ में हुन नंढो पेशाब कयो, पंहिंजी कज़ा हाजत पूरी कई, त ख़ुदा जी कुदरत उन जे अंदरि एतिरो त पाणी थी वियो हलियो, सॼो जूदी जबल ॿुॾी वियो ऐं हू पाण गरक थी वियो। जॾहिं नूह अलैहिस्सलाम जो पुटु ॿुॾणु लॻो, त नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे सॾु कया त मुंहिंजा पुट, तूं ॿेड़ी में सवार थी। अल्लाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम खे फरमायो, काल या नूह इन्नहु लैस मिन अहलिक इन्नहु अमलुन गैरु सालिहिन। अल्लाह ताला फरमाए, ऐ नूह अलैहिस्सलाम, बेशक इहो तुंहिंजे अहल मंझां न आहे, छो तुंहिंजो अमल सालिह न आहे, तुंहिंजे पुट खे तूं सॾु कीअं थो करीं। ऐं फला तसअलनी मा लैस लक बिही इल्मुन, जंहिं शइ जो तव्हांखे इल्मु न आहे उहो रब खां सवाल न कर। ऐं हीउ तुंहिंजो पुटु पोइ ते रहंदड़ मंझां आहे, ऐं इहो गरक कयल मंझां आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह ताला खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला, मुंहिंजे पुट जी पारत आहे, जो तुंहिंजो रब जो वाइदो आहे त तुंहिंजो अहल ऐं तोखे बचाए ॾींदुसि। इन बिना ते नूह अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला, ही अहल आहे, इन मुंहिंजो ख़ानदान आहे, मुंहिंजो औलाद आहे। रब करीम फरमायो त तुंहिंजो अहल त आहे, पर जॾहिं हुनजो अमल सालिह न आहे, इन्नहु अमलुन गैरु सालिहिन, अमल जॾहिं हुनजो सालिह न आहे, त ॼण तुंहिंजे अहल मां ई कोन्हे, तुंहिंजे ख़ानदान मां ई कोन्हे। ऐं मुंहिंजा प्यारा नबी,
तूं हुनखे पंहिंजो ख़ानदान सम्झे थो, अहल सम्झे थो, पुटु सम्झे थो, पर जॾहिं तुंहिंजो हू चयो नथो करे, तुंहिंजी शरीयत ते अमल ई कोन थो करे, त पोइ हू तुंहिंजो औलाद मुरब जी कुदरत जे निज़ाम में न आहे। अल्लाह ताला फरमाए ज़ाहिरी त तुंहिंजो पुटु आहे, पर अमल सालिह न आहे त तुंहिंजो इहो अहल ई न आहे, तुंहिंजो औलाद ई न चइबो। नाज़रीन, के माण्हू चवंदा त नबी सगोरे पंहिंजे पुट खे बचाइण जी कोशिशि कई पर बची न सघियो। क़ुर पाक जी तफ़सीर लिखियो, हज़रत नूह अलैहिस्सलाम त पंहिंजे पुट खे सॾु कया, मुंहिंजा पुट ईमान आण, ॿेड़ी में सवार थी ऐं अल्लाह खां दुआ घुरां थो, तूं बची वेंदा। पर नूह अलैहिस्सलाम जो हुन पुट किनान पंहिंजे वालिद गिरामी जो चयो न मञो, ख़ुदा ते ईमान न आंदो। अल्लाह जे नबी त सॾु कया, अचु तोखे अल्लाह खां पनाह वठी थो ॾियां, बची वेंदा। पर जॾहिं हुन अल्लाह ताला जी नाफ़रमानी कई, पंहिंजे वालिद गिराम सचे नबी सगोरे नूह अलैहिस्सलाम जी नाफ़रमानी कई, त पोइ नाफ़रमान जे लाइ त ख़ुदा जो वाइदो आहे। ख़ुदि अल्लाह ताला नूह अलैहिस्सलाम खे चई छॾियो त मुंहिंजा नबी सगोरा इहो को बि नाफ़रमान न बचंदो, ऐं नूह अलैहिस्सलाम ख़ुदि इहा दुआ घुरी त मुंहिंजा मौला कंहिं बि काफ़र जो हिकिड़ो घर बि न बचे, को इंसान न बचे, का मख़लूक न बचे जो मूंखे एतिरो उनखे तंग कयो। 950 साल नूह अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत खे सम्झाईंदो रहियो, दीन जी अहकाम ॿुधाईंदो रहियो, या न मञणु लॻा त पोइ नतीजो इहो ई निकितो